मिठड़े मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इल्मु हासिल करियो पींघे खां वठी क़बर ताईं। साथियो, आऊं आहियां मुख़्तियार जरवार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आज़ाद व्यू यूट्यूब चैनल। साथियो, जेकॾहिं तव्हां बि इल्मु अदब में दिलचस्पी रखो था त हीउ वीडियो तव्हांजे लाइ बिल्कुलु अहम आहे। साथियो, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं जनरल नॉलेज जा दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि कुझु सेकंड जो टाइम हूंदो। त साथियो, बिना कंहिं टाइम विञाइण जे पाण हलूं था पंहिंजे सुवाल नंबर पहिरीं जे तरफ़। साथियो, सवाल नंबर पहिरियों आहे त दुनिया जे सभ खां वॾी इमारत कहिड़ी आहे? जवाब ॾियण लाइ तव्हां वटि कुझु सेकंड जो टाइम मौजूदु आहे। जवाब बुर्जुल खलीफ़ा। जी हाँ साथियो, ही दुबई में आहे। सवाल नंबर आहे 2 त पाकिस्तान जो क़ौमी रस यानी शरबत कहिड़ो आहे? साथियो, हर सवाल जे जवाब लाइ तव्हां वटि 5 खां 10 सेकंड जो टाइम मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे जवाबु मालूम आहे त तव्हां कमेंट करे सघो था। हिन सवाल जो दुरुस्त जवाबु आहे त कमंद जो रस। सवाल नंबर आहे 3। ॿुधायो त दुनिया में सभ खां वधीक कहिड़ो किताबु पढ़ियो वेंदो आहे? साथियो, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो त जीअं ईंदड़ हिन क़िस्म जी हर नई वीडियो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे। साथियो, हिन सवाल जो जवाबु आहे त दुनिया में सभ खां वधीक पढ़ियो वेंदड़ किताबु क़ुरान मजीद आहे। अॻियो सवाल आहे त ॿुधायो त सिज जा किरणा सभ खां पहिरीं कहिड़े मुल्क ते पवंदा आहिनि? साथियो, हिन वीडियो में तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त सिज जा किरणा सभ खां पहिरीं जापान ते पवंदा आहिनि। साथियो, असांजी हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजी क़ीमती राय खां आगाह ज़रूरु कजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।